जी दोस्तों, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं सुशील गजवानी साहब। पाण इंडिया जा फिल्म डायरेक्टर आहिनि ऐं साईं हिन वक़्तु ताईं 14 फिल्मूं ठाहे चुका आहिनि। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त साईं हाणे सिंधी फिल्म बि जेका आहे असां ठाही आहे, साईं सां कचहरी कयूं था। सुशील साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। पहिरियां त तव्हां पंहिंजो सिंध सां कनेक्शन ॿुधायो त आख़िर इहा कहिड़ी लड़ी आहे जेका तव्हांखे सिंध सां जोड़े थी। नमस्ते, गुड मॉर्निंग, गुड इवनिंग तव्हां सभिनी खे। सिंध सां मुंहिंजी कनेक्शन त तमामु गहरी आहे। इन कारण इहो त मुंहिंजा माता पिता, मुंहिंजा ॾाॾो ॾाॾी, असांजो गजवानी परिवार जेको आहे लाड़काना मां आया। शहदादपुर लाड़काना मां पार्टीशन जे दौरान उन्हनि खे इंडिया अचिणो पियो ऐं इंडिया में कोल्हापुर नाले शहर में, महाराष्ट्र में कोल्हापुर नाले शहर आहे, उते सेटल थिया। त नंढे हूंदे खां मां कोल्हापुर में उन सिंधी कैम्प में मां ॼाम, त नंढे हूंदे खां उहो सिंधी ॿोली, सिंधी ज़ुबान, सिंधी गाना, भगत कंवर राम, मास्टर चंदर ऐं हाणे असां ॿुधंदा आहियूं आबदा परवीन। त इहो त इन्फ्लुएंस त ॼमण खां वठी शुरू थियो न। जॾहिं मुंहिंजी ॾाॾी मूंसां ॻाल्हाईंदी या पर ॾाॾी ॻाल्हाईंदी या मुंहिंजो पिता बाजूमल ॻाल्हाईंदो, त असां सभु सिंधी में ॻाल्हाईंदासीं। त उहो त उन त असां हार्ड कोर सिंधी चइबो आहे, उहो असां ॿुधंदा हुआसीं। त उहो गहरो रिश्तो सिंध सां रहियो। मूंखे हमेशह ईअं लॻंदो आहे, पहिरियों खां वठी लॻंदो आहे त भई असांखे इहा पार्टीशन न थियणु खपंदी हुई। उहो ग़लति हो ऐं मुंहिंजी कन्विक्शन आहे, इट कैन नॉट बी अनडन, आई नो। लेकिन मूंखे ईअं लॻे थो त सिंध सां त तमामु गहरो रिश्तो आहे मुंहिंजो। ऐं सिंध जे पोइट्स जे शाह लतीफ़, सचल सामी, असांजा बि पोइट्स आहिनि न जी। त ॾाढो गहरो रिश्तो आहे। अच्छा साईं, फिल्म इंडस्ट्री जी अगरि असां ॻाल्हि कयूं, सिंधी फिल्म इंडस्ट्री मुंहिंजी नज़र में हींअर बिल्कुलु फौत थी चुकी आहे, मरी चुकी आहे। ऐं सिंधी फिल्म इंडस्ट्री जी मार्केट हूंदे बि सिंधी फिल्म इंडस्ट्री या सिंधी फिल्म तरफ़ रुझान न हुजणु, ऐं अहिड़े माहौल में तव्हांजो सिंधी फिल्म ते कमु करणु ऐं सिंधी फिल्म खे आणणु, तव्हां सम्झो था त तव्हां इहो हिकिड़ो सुठो फ़ैसिलो कयो आहे? इन जी फाइनेंशियल वाइबिलिटी बि आहे मार्केट जे हवाले सां, या तव्हां सम्झो था त इहो सिर्फ़ु हिकिड़ो कॉज़ आहे, उनखे खणी हलणो आहे त जीअं सिंधी फिल्म इंडस्ट्री रिवाइव थिए? ॾाढो सुठो सवाल आहे तव्हांजो। एंड पहिरीं ॻाल्हि त मां जेके बि फिल्मूं ठाहियूं मराठी में ठाहियूं, ॾाढो मुंहिंजो जनमु कोल्हापुर में थियो, महाराष्ट्र में, इंडिया में थियो। ऐं तंहिंखां पोइ हिंदी फिल्मूं ठाहियूं, के हलियूं के न हलियूं, उहो त पार्ट ऑफ फिल्म मेकिंग आहे। असां सिंधी फिल्म ठाहिण जो हिकिड़ो मक़सदु असांजो ॾाढो क्लियर हो। शोभा लालचंदानी जेका हिंदवासी नाले पेपर जी एडिटर हुई, हाणे रिसेंटली गुज़ारी वई, उहा उनजी भेण बारखा कोचलानी, हे ॿई धीअर आहिनि ठाकुर चावला ऐं पारू चावला जा, सम्झो, उन्हनि जूं धीअर आहिनि। त उन्हनि जी हिकिड़ी कहाणी पढ़ी मां, ठाकुर चावला साहिब जी सिंधी कहाणी पढ़ी, मूंखे ॾाढी वणी। त हुननि खे मां चयो भई हिन ते सिंधी फिल्म ठाहिणु खपे। त दे कुडंट बिलीव इट। हुननि खां शॉर्ट फिल्म ठाहिणी, हुन मां शॉर्ट फिल्म न, रेगुलर फीचर फिल्म ठाहिणी आहे। त पोइ उन्हनि मूंसां पुछियो भई हुनजी इकोनॉमिक वाइबिलिटी छा आहे? त जेको तव्हांजी इजाज़त, बिल्कुलु तव्हां सही चयो भई सिंधी फिल्म जी इकोनॉमिक वाइबिलिटी इंडिया में त कोन्हे। जेसिताईं सिंध, पाकिस्तान ऐं इंडिया गॾु न ईंदा, माना सिंधी गॾु न ईंदा, तेसिताईं सिंधी फिल्म जो मार्केट ॾाढो ॾुखियो आहे। बिकॉज कीअं ॾिसो, हिंदी फिल्म ठहे थी स्टार कास्ट सां कंहिं बि, त उन हिकिड़ो हिकु ई वक़्तु 2000, 3000, 4000 थिएटर में फिल्म लॻाए सघो था, ख़ासि करे स्टार कास्ट वारियूं फिल्म, सलमान खान वग़ैरह। त उन्हनि जी रिकवरी त उन जीअं लॻी त या त फिल्म विकामजी वेंदी आहे, पहिरियों ई डिस्ट्रीब्यूटर्स पैसा ॾेई छॾींदा आहिनि, या त थिएटर में लॻी करे पैसा रिकवर थी वेंदा आहिनि मेनी टाइम्स मोर। सिंधीअ में असां छा थो थिए त सिंधीअ में फिल्म जेका स्क्रीनिंग थिए थी, जीअं हाणे हिते आयासीं त हिकु स्क्रीनिंग थी, बॉम्बे में हिकु स्क्रीनिंग थींदी, कोल्हापुर में हिकु थींदी, भोपाल में हिकु थींदी, कराची में हिकु थींदी, त जेका रिकवरी आहे न तमामु ॾुखी आहे। सो हक़ीक़त इहा आहे त असां जेकॾहिं सिंधी फिल्म ठाहियूं था त उनजी इकोनॉमिक वाइबिलिटी न जे बराबरि आहे। दैट इज़ अ फैक्ट, इहा हक़ीक़त आहे। लेकिन पोइ शोभा लालचंदानी, बरखा कुशलानी ऐं मां उहा फिल्म छो ठाहीसीं, इहो तव्हांजो सवाल त सही आहे न। असांजो कॉज भई सिंध ते कॉज जेको हू त कमिटेड आहिनि, शोभा ऐं बरखा लालचंदानी, प्लस मूंखे बि सिंधीअ लाइ प्यार त आहे न। भई असां शाह लतीफ़ बि मुंहिंजो आहे, त सचल बि मुंहिंजो आहे, त सामी बि मुंहिंजो आहे, त असांजा त असांजी लैंग्वेज आहे, एॾी ख़ूबसूरत ज़ुबान आहे। सिंध में वॾा वॾा मीडिया हाउसिस आहिनि जी। सिंधी ड्रामा तव्हां ॾिठा हूंदा, जहिड़े हिसाब सां हिकिड़ो धाड़ियल कल्चर बि असां ॾेखारियो था ऐं फैमिली ओरिएंटेड ड्रामा बि हलनि था। त सिंध में हिकिड़ी तमामु सुठी स्टार कास्ट मौजूदु आहे जी। त
त छा तव्हां सम्झो था त अॻिते हली या असांजी वीडियो जे ज़रिए छा तव्हां सिंधी मीडिया हाउसिस जे मालिकनि खे जी। को पैगाम ॾियणु चाहींदो त इन्हनि आर्टिस्ट सां गॾिजी कीअं फ्यूचर में जी। हिकिड़ी सिंधी फिल्म इंडस्ट्री जे रिवाइवल जे लाइ गॾिजी पऊं कि इंटरनेशनल स्टेशन ते न्यूयॉर्क दुबई Yeah. काफ़ी अहिड़ियूं लोकेशन आहिनि जिते सिंधी फिल्म शूट थी सघे थी डू यू हैव एनीथिंग लाइक दैट इन माइंड अहिड़ी का शइ एब्सोल्युटली कल शाम जो तव्हां मुंहिंजो हिते साना में कल शाम जो मां ॻाल्हायो हुते जी। मोहन दरो एंड बियॉन्ड एंड द इन्फ्लुएंस ऑफ सिंध इन ग्लोबल कॉन्टेक्स्ट मुंहिंजो बि हिन में ॻाल्हाइणु थियो त मां उते उहा ई ॻाल्हि चई ॿिए रेफरेंस में चई त भई असां सिंधी तव्हां सिंध जा असीं दुनिया भर जा असां जेकॾहिं गॾु थींदासीं त सिंधी कैन बी वन ऑफ द मोस्ट लव्ड एंड द मोस्ट स्पोकन लैंग्वेज असांजो कल्चर असांजा गाना असांजो पोइट्री लिटरेचर कमाल ॾाढो रिच आहे त मां तव्हांजे सभिनी चैनल जे मालिकनि खे हुन जे ओनर्स खे मां डेफिनेटली हिकिड़ो ऑफर थो ॾियां एज़ अ की भई लेट्स कम टुगेदर आई एम अ डायरेक्टर ठीक आई एम एन एक्टर डायरेक्टर बट वी कैन मेक वर्ल्ड क्लास फिल्म्स छा तव्हां मां पाकिस्तान जो सिंध जो टैलेंट ॾिठो आहे ज़बरदस्त आहे ॾाढो ज़बरदस्त ॾिसो असां कोक स्टूडियो जेको तव्हांजो आहे फॉर एग्जाम्पल पाकिस्तान इज़ बेटर देन इंडिया ये मां चवां ऑन रिकॉर्ड थो चवां हिंदुस्तान जे कोक स्टूडियो खां पाकिस्तान जो कोक स्टूडियो 100 गुना बहितर आहे एंड दैट्स अ फैक्ट आई एम अ प्रोफेशनल माइंड यू ठीक Therefore, I can मां बिल्कुलु रिस्पॉन्सिबल ज़िम्मेदारी सां थो चवां मच बेटर सो आई सी यार मां हिननि सां जेकॾहिं कमु कयां जेकॾहिं इफ आई कैन वर्क विद दीज एक्टर्स विद माई राइटर्स दीज एक्टर्स असां जॾहिं इंडिया ऐं सिंध ऐं पाकिस्तान जी टीम छा त असां कमाल करे सघंदासीं येस वी कैन वर्क टुगेदर वी शुड वर्क टुगेदर वी शुड क्रिएट हे जेको बि पॉलिटिकल सिचुएशन हो ठीकु आहे जंहिंखे जेको करिणो आहे उहो उन्हनि जो दाइरो आहे दैट्स नॉट माई आई एम अ क्रिएटिव पर्सन वी मस्ट कम टुगेदर and start making films and television shows together. Basically film, because film याद रहंदी आहे अॼु बि असांजी फिल्म अबाणा आहे जेका 50s में ठही पार्टीशन खां पोइ अॼु बि यादि आहे इट्स अ क्लासिक टुडे गाइड देवानंद जी फिल्म ठही गाइड इज़ अ क्लासिक वन ऑफ द बेस्ट फिल्म्स इन द वर्ल्ड तव्हां गाइड जो छा किथे न किथे विजयानंद खणी वियो आहे त असांखे सिंधी फिल्मूं ठाहिणु खपनि असांजे तव्हां पाकिस्तान जो सिंध जो टैलेंट असांजो टैलेंट जॾहिं गॾु ईंदो न त कैन आई शो यू दैट वील हैव अ ग्रेट वर्क फिल्म हुजनि टेलीविजन हुजे आई एम वेरी श्योर सिंध मां आर्टिस्ट सां जॾहिं तव्हां इहा फिल्म ठाही पे त सिंध मां छा तव्हां कंहिं आर्टिस्ट खे अप्रोच कयो त या कंहिं सिंध जे कंहिं बि अहिड़े ॾाहे खे को इहो आइडिया चयो तव्हांजा कनेक्शन त हूंदा सिंध में त तव्हां अप्रोच कयो छा मतिलबु तव्हांखे फीडबैक एक्चुअली अप्रोच कीअं त शोभालाल चंदानी जेके आहिनि हिंदवासी जा एडिटर हुआ ऐं बरखा खुशलानी जेके ठाकुर चावला हिननि जो त कॉन्टेक्ट पहिरियों खां सीता सिंधु भवन जो बॉम्बे में आहे न सांता क्रूज़ में उहो कल्चरल सेंटर आहे तव्हांजा सिंध जा बि काफ़ी आर्टिस्ट सिंगर थींदा आहिनि त हुननि जा कॉन्टेक्ट्स हुया असांजो प्रॉब्लम किथे पियो थिए त जेकॾहिं असां हुननि खे घुरायूं त असांजी परमिशन्स पॉलिटिकल सिचुएशन जेका आहे न हुन में असांखे उहा ॾुखियाई थिए पई therefore we could not take that step भई हुननि सां असां कमु कयो न त असां त I'd be very happy to work with them पर पॉलिटिकल हालात जे करे जेके आहिनि न असां उहो कदम न पिया खणी सघूं पर हाणे when I look back at it मुंहिंजी फिल्म ठही वई त लॻे थो असां US में अची करे दुबई में वञी करे या किथे बि शूट करे सघूं था न सही अच्छा थोरो असांजे ॾिसंदड़नि खे जेका तव्हांजी सिंधी फिल्म आहे हिन जो नालो बि ॿुधायो ऐं मां चवां स्टोरी तव्हां लीक न कंदो पर थोरो घणो हिकिड़ो ॿुधाए सघो था जी ज़रूरु छा के तव्हां फोकस कयो आहे ये कहाणी ॾाढी ख़ूबसूरत आहे ठाकुर चावला साहब जी कहाणी आहे आख़िरी ट्रेन सिंध मां पार्टीशन खां पोइ जो आख़िरी ट्रेन निकिती उन बारे में आहे उहो हिकिड़ो इत्तेफ़ाक़न हिकिड़ो माना हुन मंदरनामे खे तव्हां हुन में कशो आहे पेश कयो आहे द इवेंट्स एंड एवरीथिंग कैलाश साहब सिंध कॾहिं था अचो सिंध कॾहिं था विज़िट कयो सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो त भई साईं सुशील साहब जेको आहे सिंध अचे पियो ऐं छोकिरा वोकिरा अदाकार वग़ैरह तयारी कयो साईं सां मुलाक़ात जे लाइ मां सिंध अचण लाइ त यार मुंहिंजे माता पिता लाड़काना में रहिया शहजादकोट में आई वांट टू सी दैट प्लेस असांजे मुंहिंजी फैमिली जी असांजी ख़्वाहिश आहे त भई असां ॾिसूं न यार मुंहिंजा ॾाढा मुंहिंजा पर चाचा चाचियूं मां किथे रहिया आई वांट टू सी दैट प्लेस सो आई सर्टनली वांट टू कम दैट्स माय प्लेस टू ॾिसो पाकिस्तान इंडिया जेको आहे रहनि बट वी आर वन पीपल इहा पार्टीशन जो ग़लति क़दम हुयो ग़लति फ़ैसिलो हुयो दैट इज़ प्रूवन आख़िरी सुवाल आहे अक्सर जेके असांजा सिंधी जेके इंडिया हलिया विया अक्सर असां जरा कॾहिं कॾहिं हुन सां कचहरियूं कंदा चवंदासीं सिंध असां ॾिठी कोन्हे पर असांखे सिंध ख़्वाब में बि ईंदी आहे
बिल्कुलु छा सही। तव्हां कॾहिं पंहिंजे पाण खे लाड़काणे जा ख़्वाब शहदादपुर जा ख़्वाब कैन यू शेयर समथिंग लाइक I'll दैट? tell you what, the reason is मां हिकिड़ो किताब लिखियो रिसेंटली इंग्लिश में लॉन्च थियो, बॉम्बे में लॉन्च बि थी वियो, हैदराबाद लिखियो सनराइज़, उहो वली वॾे नाले इंग्लिश किताब हुयो, मुंहिंजे नंढे हूंदे जी यादुनि जे बारे में। ऐं हाणे हिते मां किताब आंदा, मां तव्हांखे छा चेक कंदुमि त छाकाणि जो नंढे हूंदे खां मां पंहिंजे ॾाॾीअ परॾाॾी खां माता पिता खां ॿी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, असां हिते हूंदो हे कंदासीं हीअं कंदासीं, केतिरा असांजा माण्हू पासे पाड़ेसरी कीअं हूंदा हुआ, त ऑब्वियसली उहो ज़हन में रहियल आहे न। ऑब्वियसली आई इमेजिन कि हीअं थींदो, मां जॾहिं वञा त छा हूंदो, उहो जॻह उन जॻह ते हाणे केरु रहंदो हूंदो, उहो हाणे ज़मीन कीअं हूंदी। यस, उहो हमेशह इट्स अ पार्ट ऑफ माई सबकॉन्शियस माइंड। यस, थैंक यू वेरी मच सुशील साहब। दोस्तों, सुशील गजवानी साहब भारत जा फिल्म डायरेक्टर, उन्हनि सिंधी फिल्म ठाही आहे जंहिंजे हवाले सां उन्हनि ॿुधायो त आख़िरी ट्रेन या आख़िरी रेल। ऐं असांखे उमेदु आहे त इहा फिल्म असां ज़रूरु ॾिसंदासीं, ऐं असां इन करे बि ॾिसंदासीं त असांखे सिंधी फिल्म इंडस्ट्री खे सपोर्ट करिणो आहे। वॾी महिरबानी साईं तव्हांजे टाइम जी। थैंक यू वेरी मच। महिरबानी, महिरबानी, थैंक यू सो मच।